बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर्रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज थोड़ा डिले। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहलि बैतिही अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी का। बस करा है मस्जिद में अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। हसन हुसैन शहजादा बई जंजी शकल मिस्ल मुहम्मद हुई पर रखो को बिन दिन सावेर सेद शहीदन जा सरदार त्या। काबिल सद एहतराम
मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अज 20 मई सन 2026 ज़ुल्हज जे महीने में बिरादर अजीज हरदिल अजीज अली अकबर रबवानी साहब पंहिंजे नगोठ में आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सीरत तय्यबा जो जलसो करायो आहे। पंहिंजे पुटनि जे सुन्नत तोहर जे ख़ुशीअ जे मौके ते बिरादर अजीज कारी सज्जादुर रहमान साहब जी हुकूमत अवां जे हिन ॻोठ में ज़िंदगीअ में पहिरियों मर्तबो अचण जी सआदत नसीब थी आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हाज़िरी ऐं अवां जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। बुलंद आवाज़ सां आमीन चओ। मां 17 मई खां वठी करे एॾे हुयुसि दादू ज़िलो, वरी हैदराबाद, नौशरो फिरोज हैदराबाद, ओॾां अॼु सफ़र करे थकल बि ॾाढो हुयुसि। पर कारी सज्जादुर रहमान जो हुकुम हो त कहिड़ी बि सूरत में हाज़िरी लॻराए ऐं मां अचां त सवेर पुॼी वञा। यकी वेठासीं दोस्तली बंगलनि ते भाऊ इज़ार साहब जे इंतज़ार में त गॾिया वञूं। मूंखे तव्हांजे पंध जी ख़बर हुजे त मां 3 परीने मां हिते पढ़ा अची। ऐं इहा बि ख़बर हुजे त मानी खाई भॼण जा बि होशियार हो त तव्हांखे मानीअ जे लाइ मां चवां ई न आहिनि। मानीअ लाइ मां चयोमांसि चोरा ॻाल्हायो न हलो हलो तो कॾहिं न चलनि। मां चयोमांसि त नमाज़ बि पढ़ायो, जमात खे मानी बि खारायो। पोइ जेके वेठा ज़रूरी न आहे, असां मुकल्लफ़ न आहियूं, सभु वेहनि पोइ मां वाइस कयां न। 4 वेहनि 5 वेहनि असांखे गिनती न हूंदी आहे। छो त असां वटि न शेरन न दोइड़ा न असां वटि सिधी रांद सोटे जी हिन क़ुरान जी। असां ॿियो कुझु कोन। तंहिंजे करे मां हिन ॻोठ वारनि खे सभिनी खे अर्ज़ ऐं गुज़ारिश थो कयां त केसेट जो हिकिड़ो पासो न ॿुधबो, केसेट जा 2 पासा ॿुधो। हिकिड़ो ॿुधबो त ॻाल्हि सम्झ में न ईंदी। काई बि कहाणी पढ़ो, उहा कहाणी अध में छॾी ॾो त नतीजो न निकिरंदो, ॻाल्हि सम्झ में न ईंदी। भला ॿी ॻाल्हि तव्हांखे अञा सवली करे ॿुधायां, फेसबुक जो दौर आहे, कॾहिं कॾहिं ड्रामा बि ॾिसंदा हूंदव। सॼो ड्रामो न ॾिसंदव त ॻाल्हि सम्झ में न ईंदी। ईअं रुॻो पराए ॿियनि जे चवण ते इशारे ते बाबा हिकिड़ो माण्हू चवे त यार कारी सज्जादुर रहमान तोखां कावड़ियल। हिकिड़ो ॿियो माण्हू चए त मुंहिंजो हक़ इहो आहे त मां हिन खां पुछां यार छो कावड़ियो आहे, छा ते नाराज़ थियो आहे। कि न मूंखे हिकिड़े ॿिए चयो त यार कारी सज्जाद अहमद चांडियो साहब तो ते नाराज़ आहे, कावड़ियल आहे। हे कावड़ियल आहे त मां वरी हेॾे मुंहुं करे वेही रहां, इहो मुंहिंजो अकुल न आहे। इहा बेसमझी आहे। बाबा तूं हुन खां पुछ त सही न, छा ते नाराज़ आहे साईं। या ॿियनि जे चवण ते बाबा तव्हांखे ॿाहिरियां माण्हू था चवनि त बाबा हे देवबंदी, हे वहाबी, हे लहाबी, अलाए कहिड़ा नाला रखिया अथव, असां त ॿुधा ई न आहे। अबा नबी साईं खे न मञींदा, अबा नबीअ जा गुस्ताख।
मस्जिद में वेही तव्हां ॻाल्हाईंदो मां वाइज़ न कंदुमि। नहीं न मानी मस्जिद में छो थो कराए वो परते जाते देगियूं चालीनो उते हाणे न वञी डंड में ओड़े मरो न। हे क़ुर तो पढ़ाइणो वाइज़ था कचहरी था कयो मस्जिद में अलाह जे घर में छॾेसि तूं चुप करे वेंदो हक़ तो वो चवे नहीं ॾाढा ॻाल्हाईंदे त छोरा कान हो सम्झंदे ॾाढी न दादा कमु ख़राब कंदा आहिनि न जेके ॾाढ़ी कूड़ हूंदा आहिनि न उहे कुझु न कुझु ख़्यालु कंदा अथई भउ ॾाढ़ी वारनि न थींदो अथई हिननि खे हया कोन्हे जेके क़ुर शरीफ़ जे वाइज़ में अफ़सोस आहे 10 दफ़ा चयो आहे तूं का दॿो ओॾे विढ़जाए न अलाह जो नालो वो बस वेही थी बस बाबा ॻाल्हि ॿुधो मां आहियां महिमान ख़ास समझो था न सही तू मेहमान खास आ तू मानी भी आखिर में खा वाइज भी आखिर में कर जले सब बेजार थियन बुधण जे मूड में हिकड़ो भी न होजे उन मर वाइज कर हमेशा मां ताई थींदो जाते काते हैदराबाद में मोते भी आखिर में उते भी जाते तो वणा मां पुराणो छो थियो मां एडो वडी उम्र जो तो रही मां 50-52 साल जो हिन पुराणो मां के जलसल कयो हां अल्हम्दुलिल्लाह पर इहो आहे न ते ओजागो जो थींदो त पोइ ईअं थींदो ॻाल्हायो न अलाह जो नालो हिकिड़ो कलाक सब्र कोई जो कंहिंखे चवे त बाबा हे न वञ हे नबी साईं खे न मञींदा आहिनि अबा नबीअ जा गुस्ताखन अबा अलीअ खे न मञींदा आहिनि तो तूं असांजो आशिक़ रसूल तूं आहे तुंहिंजो हक़ आहे त असांजो अॻु वठ मुनाफ़िक़ और इंशाअल्लाह देवबंदी कहीं भी मौलवी के केड़ो भी मानू अगो ये इशारो कदो न त असा ने खलीफा बलीफा कोन ना सा पीर अंदर से बा हुकुम कर मां के देखो भी बियारी दो सही उन्हें एकड़ो हलो पटको अच्छो बातलो लाड़काने में अच्छो रुमाल अच्छो पटको फकीर साईं हो मारी गाली बियारी जमा सब फकीर जुमे जो दी कारे थाने जिसे दरगाह ते वणो माशाअल्लाह डाडो भलो ता मुके जी ता सही है खुश है उनको सुजाने कोन पियो जो तो पटको मुके कारो चादर भी कारी सीधा बाबा हे त वरी को हो दिया हां तम मुजो मतलब आ त तहां जो हक त असा जो अग वठो मौलवी भी गाढ़ा बोड़ खाईंदो वञे मानी खाईंदो वञे तू नबी साईं खे नथो वञे तू मौला अलीअ जो गुस्ताख जवाब दे जेकॾहिं जवाब न ॾियां त पोइ जेका चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा जे न ऐं ईअं कावड़ियो मुंहिंजे मथां नाराज़ थियो मूंखे घटि वधि ॻाल्हाए मूंखे गारियूं ॾे त पोइ इहो होॾे मुंहुं सुॼाइण पोइ इहो तुंहिंजो अकुल नाहे या तुझी बेअकुली आहे यो तू आशिक़ रसूल नाहे यो तू हैदरी नाहे हुसैनी नाहे जो ॿियनि जे चवण ते मुस्लमान हिकिड़े खे तू काफ़िर चवे ॿियनि जे चवण ते हिकिड़े आशिक़ रसूल खे तू चए त गुस्ताख़ रसूल आहे ॿियनि जे चवण ते हिकिड़े हैदरीअ खे हुसैनीअ खे चवे त न बाबा हे यज़ीदी आहे त पोइ तुंहिंजे अकुल जी कमी आहे हे क़ुर मुंहिंजे हथ में आहे त मुंहिंजो अक़ीदो मुंहिंजे आलिमनि जो अक़ीदो मुंहिंजे ॿेर वारे मुर्शिद जो अक़ीदो अमरोट वारे जो अक़ीदो हालेजी वारे जो अक़ीदो शहीद ख़ालिद महमूद जो अक़ीदो हो जेको मदीने जे मीर इमामुल अंबिया सदको वजास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती मुबारक जो गुस्ताखान ओहो भी काफिर सदको वजास मोहम्मद जे जुती बार जो शान अर्श का मथे ऐं जेको मुझे अलीअ खे न मञे अली अलिया शेर जलिया हक जो वली हैदर शेर बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह जंहिंजे चेहरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो वड फ्लो मींहुं वसंदो हो जेको मुंहिंजे मौला अलीअ खे रुगो मां चवंदो आहियां
मुश्कई अंबर सा वात धोई मुझे मुर्शिद अली जो नालो वर्तब खट्टा अली अया मथे आ ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। अली अलिया मांखे हिकिड़ो माण्हू चए मुला बीहो त मांखे खयूं था हल मोटरसाइकिल ते मां चयो अलिया गाड़ी बिहारे मूंखे चई मुला नालो छा अथई असांखे चवंदा न मुला असांखे चवंदा न मुला पाण खे चवंदा न फ़कीर और होरी पाण खे चवंदा न हैदरी मुला महिरबानी तुंहिंजी नालो छा अथई मां चयो अब्दुल जब्बार हैदरी कहिड़ी जमायत जो आहे मां चयो ख़ालिद महमूद जो हां तव्हां वरी कॾहिं हैदरी थियो पुराणो आहे ॿुधो पुराणे मां तॾहिं मोटरसाइकिल मां चयो छो चाचा जेको मौला अलीअ खे न मञे तंहिं ते लख लानत जेको मौला अली वारा कम न करे अली निमाज़ी हो जेको निमाज़ न पढ़े मौला अली वारी दाढ़ी न रखी मौला अली सखी हो जे हुन सखावत न हुजे जेको मौला अली वारा कम न करे उन ते बलख लानत मांखे जे मौला गाड़ी झल त मां लाह मोकारो कई बाकी बचाई सघे ये कावड़ करे वेही दारो हे रबवानी अकबर अली के न मनींदो हे सजाद अली जो गुस्ताख हे असगर वारा हे नबी जा गुस्ताख हे सलात न पढ़ंदान जेडी सलात असा पढ़ंदा हूं दुरूद असा पढ़ंदा हूं तवा के तसव्वुर भी ना है असा मानन के देखारे न पढ़ंदा हूं खुदा जो कसम मुके फट था शुगर जा मुजो भाव रोज 3000 दुरूद पढ़ंदो हो अल्हम्दुलिल्लाह मां के फट था मां के दुरूद पढ़ वडा फटा शुगर जा मां दुरूद पढ़ियो जेके 2.5 साल फट न पिया छडने ओए हिकड़े हफ्ते में छडे विया ताजो पढ़ दे रमजान में सड़ी पियो पेर बाहर पेरो पढ़ कोने खत्म ये दुरूद पढ़े न खत्म न दवा कई मासे न कहीं डॉक्टर के बस रुको दुरूद पढ़े हां मां रमजान शरीफ में मां बुजुर्ग ना है मां पांचे मदरसे में 3 लाख दुरूद पढ़ाए मां महीने में लाख पढ़ाइंदो लाख दुरूद असा पढ़ंदा हूं लाउड ते न बुधाइंदा लाउड ते दुरूद दर्दन जी दवा है सजी दुनिया मोहम्मद जे मथा दुरूद पढ़ंदी है साहबी तो जे या रसूल अल्लाह मां दुआ करंदो उन दुआ के 3-4 हिस्सा कंदो एक हिस्सो तुझे मथा दुरूद ऐं 3 हिस्सा पंहिंजे लाइ पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अल्लाह तोखे भलो बदलो दे वधाई दे त तोखे अल्लाह वधाईंदो दुआ करंदो पैसा तुझे मथा दुरूद पैसा पंहिंजे लाइ पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह चई साईं वधाईंदे त वधाईंदे चई 3 हिस्सा तव्हांजे मथा दुरूद हिकु हिस्सो पंहिंजे लाइ पाण फरमाए वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चई या रसूल अल्लाह हाणे जॾहिं मां दुआ घुरंदुमि न उन में ॿियो कुझु बि न सिर्फ़ तो मोहम्मद जे मथा दुरूद सलाम पढ़ंदुसि नबी साईं छा फरमाइसि ॿुधो ॿुधो नबी साईं छा फरमाइसि नबी से फरमाइश पुत्र वो अल्लाह का कुछ भी ना घुर जाए बस दुरूद मुझे मता पढ़ो बगैर घुरण जे अल्लाह सब तुझा कम सवला करे कीर तो चले दुरूद को कुल्ला कीर तो चले अल्लाह जो नालो तव असांजे मथा इल्जाम न हणो ऐं माण्हुनि जे चवण ते न लॻो अचो ॾिसो त आशिक़ रसूल केरु आहे असांजे मदरसे में काल अल्लाह काल रसूल मौलाना मोहम्मद इदरीस जंहिंखे शहीद कयो वियो हाणे पेशावर जो हो मौलाना फजल रहमान फरमाए मुंहिंजी चेल ही बाज़ू हो कबर ही हदीस पढ़ाईंदो हो आखिरी हदीस जाते आलिम थींदा आखिरी हदीस उन हदीस में रोज 2800 ॼणा छोकरा उन जे अॻियां गोॾा पोखोड़े विहंदा जंहिंखे मोहम्मद जी हदीस पढ़ाईंदो छा चंदा काल काल रसूलुल्लाह
काला का रसूलुल्लाह सल्लल्लाहु काला का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल काला रसूलुल्लाह चयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजेस दुरूद हुजेस ये वने डॉक्टर साहब जे मदरसे में रोज हजारें दफा दुरूद पढ़न खुदा जो कसम असा माण्हुनि खे ॾेखारे न पढ़ंदा हो जेसी बांग खां अॻ में न पढ़ंदा हुन अब बांग असांखे ख्याल ई न खपे बांग असांखे बिलाली खपे असांखे खपे बिलाली ॿी न सॼी कायनात मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ंदी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनवे था मुझे साईं जा साहबा सगोरा सफर ते वया साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह साईं ॾाढी असांखे बुख लगी पाण फरमायूं सामान रखो दस्तरखानो लगायो जेका जेका जंहिं वटि मानी आहे खणी अचो को अधु मानी खणी आयो को टियों हिसो भाॼी को नवी साहबा मानी सां खाईंदे एतिरे में देर न थी हिकिड़ो माखीअ जो मखो आयो मुझे साईं जे कन मुबारक जे भरसां बि करे मुझे साईं सां अरबी ज़बान में तो ॻाल्हाए अल्लाह अल्लाह ऐं रबवानी साहब जे दावत अचण वारा इलाइक़े जा मुस्लमान ऐं मुझे साईं खे माखीअ जा मखा बि सुञाणींदा मुंहिंजो साईं पखियुनि जो नबी परिंदनि जो नबी जीतनि जो नबी जानवरनि जो नबी ओलह वारनि जो नबी ओभर वारनि जो नबी ॾखिण वारनि जो नबी उत्तर वारनि जो नबी ज़मीन वारनि जो नबी आसमान वारनि जो नबी अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब मुंहिंजा सुहिणा ऐलान कर सभिनी माण्हुनि खे चओ ओ इंसान अल्लाह मां मोहम्मद खे तव्हां सभिनी जे लाइ रसूल करे मोकिलियो अल्लाह अल्लाह पंहिंजे तरफ़ा मां ॻाल्हि नथो कयां अली अकबर रबवानी जे दावत अचण वारा तव्हां सभु ॾाढा सुभाणे अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाईंदा कुल या अय्युहन नासु इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ जेको ॾाढा सुभाणे अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सां रात कल का रात मदीने जी मां जो ॾाढा जेको चवंदो मदीने हलंदो हैदराबाद में मीर जत्ता आज़ाद जा जिन कुरान पढ़ियो मान त रड़ियूं पिया कनि सुभान अल्लाह ॾाढा पिया चवनि अॼु हिन अली अकबर रबवाणी पंहिंजे पुटनि जे ख़ुशीअ जे मौके ते कुरान जो वाइज़ करायो आहे न कल रात नौशहर फिरोज में हमारा पंहिंजे पुट जी शादीअ में कुरान जो वाइज़ करायो इन मीर जतन हैदराबाद का हेठि उन हिकिड़े घोट चयो त अब्दुल जब्बार मूंखे घुराए ॾे चए अब्दुल जब्बार आहे परे जो उन चएसि परे जो आहे छोरे खे चएसि इहो न ईंदो त मां शादी बि न कंदोमांइ हीअं जो वयुमि त भाको हेॾो को हेॾो ख़िदमत को हेॾो ख़ुदा जो कसम साईं ॿ कलाक वाइज़ कजांइ घोट पोइ चई चओ न सुभान अल्लाह आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो भाजी खणी अचो सही भाजी काने एतिरे में माखी जो मखो आयो मुझे साईं खे चवण लॻो मुंहिंजा साईं पंहिंजे साहबा खे चओ भाजी न आहे त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो त हिन जबल जे अंदरि वॾी खारा उन खार में वॾी माखी वेठी आहे मुंहिंजा साईं तव्हां कोई पंहिंजो माण्हू मोकिलियो मां वठी वञासि माखी लाइ अची करे माखीअ सां मानी खाई छॾ अल्लाह अल्लाह मुंहिंजे साईं फरमायो आहे नाली
अली मुझो अली किथे केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोजा रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली ऊ अली जेके पालियो भी मदीने जे मीर हो पढ़ाइस भी मदीने जे मीर वडो थो सदे करे मोहम्मद मुस्तफा पांजी न्याणी भी परणायसी अल्लाह जी ज़ात जो कसम मां होडे जका गाल चली तवा माखी जी मोटन तुम याद कजो आया शुगर जो मरीज पर गाल विसरदी ना है हां सोने मौला अली जी गाल निकती सदको व냐 अली अली है मां के अल्लाह जी ज़ात जो कसम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐन अली मुजो अली किथे नबी साईं के सलाह भी हजरत अबा बकर सिद्दीक दनी साईं ताजी न्याणी नंढड़ी जेका आखिरी न्याणी आ साईं मुजी दिल दी चे त तवां के वधीक प्यारो वधीक अजीज वधीक रिश्तेदार जेको तहां जो आल बैता तहां जो खानदान आ तहां जो भाव आ तहां जो सौट आ जेको अजमत में भी आला है हुस्न में भी आला है सोनो अली से मुझी दिल थी चे तो सोना पांजी न्याणी अली असा परणा है नबी साईं के सलाह हज़रत बाबा सिद्दीक आई अली के भी चे अली मोहम्मद का संग गुरना ते हजरत अली चो यार मां के ख्याल तो थे की कुरान मोहम्मद वडी हस्ती है की कुरान आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो ऐन अली मुझो अली किथे सहाबी दा चवन या रसूल अल्लाह आने आने दिसी आया से अली मस्जिद में हो अली का दे लड़े लगा आयो जेको चोंदो मां हैदरिया वो का दिया ना परे बिस्मिल्लाह माई मस्जिद खैर करी बाकी अंदर ना हो मुला अकबर रबवानी देखो काफी है बस अरे बा अली ये मस्जिद हैदरी आयो ने दरियो ने दर वाले वा इन दरियो ने दर मेरा भी कौन है मेरा तवे जोर से मेरा दरियों तरह मस्जिद ठहरायो अल्लाह जो घर अली मस्जिद के बुहारी पान दी दो अली मस्जिद के बुहारी दे मदीने जे मीर फरमायो से सहाबा दा चवन मुझे मौला अली चयो मदीने जे मीर फरमायो आ मस्जिद जन्नत जे मस्जिद बुहारी रहनी जन जन्नत के रहनी अली तो के मस्जिद में मजो इंदो या जन्नत में मुझे मुर्शिद फरमायो त मां जन्नत में विया इनका वधीक मांगे ये गाल पसंद आ तमाम मस्जिद में विया शाजेलो से जन्नत में तुम तलिए जो नफ्स खुश थी दो मस्जिद में तुम अलिए जो अल्लाह खुश थी दो अल्लाह अल्लाह रब भी कुरान में लो इशारो दिनो अल्लाह अल्लाह अली अकबर रबवानी जे दावत अचण वारो कारी सज्जाद जे हुक्म ते अचण वारो अल्लाह अल्लाह सब डाडा सुभान अल्लाह जाओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दा अलल कुफ्फार रुहमा बैनहुम तराहुम रुक्कान
सुजदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। और ऐसा चो तो मां दुआ तो करा मोहब्बत सा चो अल्लाह मां शुगर जो मरीज दिल जो मरीज वाल बिया पहला मां की चो ना ॾाढा रड़ियूं करे भाई सुन कर मां चवंदो आहियां जॾहिं हिनखे मां ईअं भाकरो विझंदो आहियां न त पोइ ॿाहिरियूं जेके बि आफ़तूं आहिनि न हाली ॿाहिरि थी बीहंदो जेसिताईं क़ुर पूरो कयो अल्लाह मुझे यकीन दो मोहम्मद अल्लाह जो रसूल चो बेशक वल्लज़ीन माअहु मा मुराद तवसुनो अबू बकर सिद्दीक मक्के में गड मदीने में गड बदर में गड ओद में गड खंदक में गड अल्लाह अल्लाह सफर में गड हज़र में गड ऐ मुझो सोनो अबू बकर सिद्दीक ओ कार में ते गड हो अज नजर कर मोहम्मद करीम सा मज़ार में भी गड सुतो पयो वल्लज़ीन माअहु मा मुराद सुनो अबू बकर अशिद्दा अलल कुफ़ार काफ़िरन जे मथा सुनो उमर रुहमाउ बैनहुम एक ॿिए सां प्यार करण वारा ऐं सुनो उस्मान तराहुम रुकअन सुजदा अब तो फरमाए मुंहिंजा सोना अली के गोली दो अली रोड ते नजर न ईंदो अली बाजार में नजर नहीं दो अली घर में नजर नहीं दो ओ मुझा मौला करीम मुझो अली किथे नजर दो मैं तरागुम रुकान सुजदा सोना अली के गोली दो अली अल्लाह जे अगा या रुकू में होंदो या सजदे में होंदो पान फरमायो अली के वठी अचो वठी अली जी मुझा साईं काथे से मस्जिद में पान फरमायो मां पंहिंजी न्याणी फातिमा जेका मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो अल फातिमा तो बिदअतु मिन्नी फातिमा मुझे जिगर जो टुकरो तव अल्लाह अकबर तो के न्याणी या निकाह करे ॾियाई तो हिक रिवायत में आयो आहे त हजरत अबू बकर अली जी निकाह जो वकील थियो सोनो उमर ऐं सोनो उस्मान अली जे निकाह जा शाहिद शाहिद घर जा बात हे कुरान मुखे मथे ते आ अबू बकर उमर उस्मान अली अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला ये न चांडान न आजबानी हन न रबवानी हन न गुरहामानी हन न पुकरानी हन ये मोहम्मद मुस्तफा जे घर जा भाती हन अल्लाह जी ज़ात जो कसम हुजूर जे घर जा भाती हन बिन जे घरा मोहम्मद घोट थी निकतो बिन जे घरा अया भी टिन जे घरा सालो अमीर मुआविया सालो घर जो घर तो के सारा प्यारा मोहम्मद के प्यारा न हुंदा नबी से घर आया नबी से घर वारी अम्मा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा अबू सुफियान जी धी हुई ऐं अबू सुफियान मदीने जे मीर जे सौत्रान में चाचे वो सौत्रान में नबी साईं जो बाबो अबू सुफियान पान में सौत्रान मोहम्मद मुस्तफा अली ऐं अमीर मुआविया ये सौट रहा पान जेवरी हे जज दे इमाम हसन हुसैन और यजीद ये पान में सौटरा अपा तहां साथे होया से अकुल सिको असा यजीद के कल भी नाहक दे समझो हो अज भी नाहक दे ना समझो हुसैन
कल भी हक ते हो अज भी हक ते आ यजीदियत कल भी मुर्दाबाद ही अज भी मुर्दाबाद आ हुसैनियत अज भी कल भी जिंदाबाद ही अज भी हुसैनियत जिंदाबाद आ क्या मजे सिंध बनता है चाहे हुसैनियत जिंदाबाद वाह हुसैन वाह हुसैन फतो खादो तव हाफिज सजाद जो मामन न खा दिया बाप भी न खा दिया ए हाने बरो डई आसे मा संदो न रहेला हिले जी नजर मुंह वाली मानी में थई पर जेमा भी न छड्या भलो मुजो यार नंढे होंदे खंडी हाय ए मुजाहिदन सही वडा अल्लाह ओ रोड ते मदरस वाह जो ताजे इलाके के तो ही दवार न वक्कल चाले दोस्त अली बंगला ते हाफिज खाई साईं मौलाना अहमद अली जो मदरसो थोड़ो अॻिते वञ त साईं सज्जाद रहमान जो मदरसो वर जो हीअं वेंदा आजबान में बि हीअ क़ुर हीअ हर घुमाए छॾियो असां हर तौहीद जा नारा पिया लॻनि सम्झो असां दुश्मन न आहियूं अबू बकर उमर मदीने जे मीर जा सौराहन उस्मान अली मदीने जे मीर जा न्याणा हन अमीर मुआविया मदीने जे मीर जो सालो आ असांजा माइट न आहिनि असां उन्हनि सां मोहब्बत तॾहिं कई आहे जो अखियुनि सां ॾिठो आहे हदीस में पढ़ियो आहे हाणे बि ॾिसूं था त मोहम्मद सां गॾु सुता पिया आहिनि मोहम्मद उन्हनि सां मोहब्बत कई आहे असांजी जानियूं उन्हनि जे मथां कुर्बान अचो इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद हुजूर फरमायो अली मां पंहिंजी न्याणी ॼाणे थो मुंहिंजे मौला अलीअ चयो साईं इन जे लाइ तो मस्जिद में चवां पियो अल्लाह पंहिंजे नबीअ जे रूह में रहम विझो मूंखे न्याणीअ जो संगो सॾे ॾे अल्लाह अल्लाह ऐ रबवाणी जे ॻोठ वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम अली उहा हस्ती आहे जंहिंखे मिठे मोहम्मद मुस्तफा पंहिंजी न्याणी सॾे करे परणाई आहे अल्लाह अल्लाह अचो इन इलाके जा मुसलमान उलमा देवबंद जे ज़बान मदीने जे मीर जो शान ॿुधो रब जो क़ुरान ॿुधो सहाबा जो शान ॿुधो अलीअ जो शान ॿुधो इमाम जो शान ॿुधो मता सुभाणे चओ त यार हीअं हीअं हुयो न असांजी हिकत सब अकल बैत असांजो हिकु हथु सहाबा जे दामन में अहल बैत जे दामन में मोहम्मद मुस्तफा सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मोहब्बत का सवाइ जन्नत को न मिलंदी जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है रब फरमाए मुंहिंजा दिलबर जेको तू जो न आयो मुंहिंजो न गयो अल्लाह अल्लाह अचो हिते न था जो त घरनि में कन ॾेई ॿुधो एजाज़ी को साउंड आए कंबर जो इतने तेरे आवाज तो हलो बटन बेलन ताईं जो आवाज वने दो उलमा हक उलमा दो बंदो जमियत उलमा इस्लाम के ज़बान में कुरान ॿुधो छो त मोहम्मद मुस्तफा जो शान वधे तो जे मुसलमान जो ईमान वधे ॾाढा तो जो सुभान अल्लाह अचो ॿुधायूं तव्हांखे शान असां साहबा जा नौकर असां अहल बैतन जा गुलाम हुजूर फरमायो अली मां तोखे न्याणी ॾिनी निकाह करे ही अबू बकर उमर उस्मान तुझे निकाह जा वकील शाहिद घर आया अमड़े ओ अमड़े हाय हाय अल्लाह तो न्याणी जी इज्जत तो न कई मां न कई मदीने जे मीर दे जन न्याणी नंढे में नंढी मां फातिमा ज़हरा ईंदी उठी भी अल्लाह मरहबा मरहबा या बिनती मरहबा भली है ओ मुझी अमल भली ओ मुझी न्याणी भली आई
ओ मुझी अमर मुसलमानों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी करे पांचे न्याणीअ खे भाकुर पायो मिल ते पोसो ॾींदो हो चादर विछा ॾींदो हो अमर इन चादर ते अल्लाह हुजूर आयो ओ अमर खे ॾियो बाबा तनूर में मानी विधी तमे सड़ी न वञे हुजूर फरमाया अमर सड़ी वञे त सड़ी वञे मोहम्मद 5 मिंट लेट कंदो पोयों उम्मत 5 साल लेट करे छॾींदी अम्मा मां तुंहिंजो निकाह पंहिंजे सौट अलीअ सां कयो आहे अली तुंहिंजो खोटा मोहम्मद 5 मिंट लेट न कई वो भी 10 साल लेट करे छॾी न न अच्छो मथो थियो दंद भजी पिया मुंहिंजी नंढड़ी खीरली पाण हिक बि कंदी ॿी बि कंदी टी बि वड़ो ॾींदो हराम खोर खे वात में हिक बि ॾंदो कोन्हे गोली हीअ बि न्याणी जा अच्छा मथा थी विया चङा भला काम जे ॾिहाड़े भली मुल्लो हुजे भली कुटजे न्याणनि जा हक़ खाइयो को साल जे हक़ में बि कुटबो हिक दिल ते त बि चुल्हे ते चलो वाह वाह करे फज़ीलतूं ॿुधा क़ुरान जो मथे आयतूं पढ़ जन्नत जा दिलासा ॾे सभु जेके आयऊं सभु जन्नत में भली न्याणी जो हक़ खाइयो जन्नत में पिणे जी बि सही आहे अंदर जी ख़ैरात आहे अंदर जी ख़ैरात आहे मौलवी के बटन रुपया खीसे में पया गाढ़ा बोड़ मिलिया बस सुभान अल्लाह हिनन चई वबी अय्याला रब्बिकुम मा तो कज़बान कुल्लु मन अलैहा फान ये जेको वडे आय तू कुछ दिलासा कुछ दामान दड़का दई ता सब जन्नती आयो कोने जन्नत असा जे हथ में ना है खुदा जो कसम तवज्जो करे बुधो चांडिया साहब रब्बे मोहम्मद जो कसम एकड़ो एड़ो गुनाह तई जो काबे में तुबी हन जमजम जे कुओं मां तुबी हनी मोटिया तभी माफ न थींदी काबे जे अंदर मर तभी माफ न थींदी वो गुनाह केड़ो आ शिरक भी माफ थींदो ज़िना भी थींदी चोरी भी माफ थींदी ॿिया गुनाह भी वो गुनाह ते धी जो हक़ खाई वेठो आ पुट जो हक़ खाई वेठो आ साल जो हक़ खाई वेठो आ भाउ जो हक़ खाई वेठो आ भली काबे में तुबी हणी आ 100 हज करे आ माफ़ी न मिलंदे जेसी ताईं हुकूकुल इबाद ॿारनि जा हक़ पूरा न चंगा भला धीउ जा हक़ खाई दुकान पुट जे नाले ते जमीन पुट जे नाले ते मोटरसाइकिल छोरे जे नाले ते कार पुट जे नाले ते धीउ तुंहिंजी औलाद न आहे उहा चवियारी वेठो मिसलो ज़कर किया यूसीकुम अल्लाह फी औलादिकुम लिज़कर मिसलो हज़्ज़िल उनसई ब हिस्सा पुट जा एक सो धीउ जमे त हिकु छिलो कोस पुट जमे त पुट जा ॿ आहिनि मञा थो पर न्याणी जो बि ॾे न हिन त न ॾिनो वरी छा वो मरी वियो न पिणस वो मां वेचारी न्याणी ईंदी अदा ॿाहिरि लॻी चवंदी अबा अदा अबे जी मिल्कियत ई खणी अबा अदा मुंहिंजा भाउ अबो मूंखे परणाए वियो हो जेको गॾह गाॾो रेड़ी हलाईंदो आहे उन सां परणाए वियो अलाह जा कंहिंजा अथव हाणे मुंहिंजे मुड़ुस खे रोज़ी बि कोन थी लॻे गॾह गाॾे में बि एॾो मज़ो न अथसि अबा रेड़ीअ में नथो कमाए हेॾी न आहे मां आई आहियां मिड़ी मूंखे कुझु को चिरेबड़ो ॾियो पूरी कावड़ जी भाव खपई या पैसा जागो था न न्याणीअ खे कहिड़ो महीनो ॾींदो पिणस त न ॾिनी पर हे बि चंडो भाव खपई या ज़मीन भेण चवंदी अदा मूंखे ॿाहिरि खपनि पर मां बि त ग़रीब आहियां ठीकु आहे ॿ टे ॿाहिरि अकाउंट में ॾींदा वठ जरे बि कनि तूं असांजे लाइ मरी वई आहे असां तुंहिंजे लाइ मरी वियासीं पी जी कब्र न छॾायो मरो हुनखे हुते कब्र में मोचड़ा लॻंदा हिनखे हिते गाल खुलिया त ॿुधो वाए ज़माना नसीहत छड़ो दिलासा न ॾींदो मां 27 साल वाइदो कयो त
असा जो नबी बशीर भी आ त नज़ीर भी आ मोहम्मद मुस्तफा जहन्नम जा दड़का भी दिना त जन्नत जा जेको खुशखबरियूं भी ॿुधायो असा कुरान में ये लिखियो मोहम्मद बशीर व नज़ीर जो मोहम्मद बशीर भी है जो मोहम्मद नज़ीर भी है जो मोहम्मद जन्नत जो बिशारत भी दींदड़ जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी सा जो कसम जहन्नम का जारी दड़ भी है अल्लाह अल्लाह अर्ज़ खणी आयो आया न्याणे जा हक न खाओ औलाद जमे जमण से हक इहो अथई छो त मुंहिंजे साईं फरमायो पुट जमे उन जा बछेला को न्याणी जमे वई को छेलो मुंहिंजे मौलालीअ जो निकल अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां थियो साल खां बाद अम्मा फातिमा के पुटड़ो जाओ मुझे मौलालिया के पुटड़ो जाओ अल्लाह अल्लाह सदको वन्यास मुझो साईं मुझे मौलालिया के कमरे में आयो घर में आयो वो नबी जाते मोहम्मद कुरान है मुझो मोहम्मद पहाड़ दे जिब्रील कुरान अर्श का खणी अचे पहाड़ दे रब फरमाए दो जिब्रील मोहम्मद के न चंदम द नूर जबल ते तो कुरान दे ना ना जाने मुझो सुनो कुरान मुझो सुनो मक्के में कुरान मक्के में मुझो सुनो बद्र में कुरान बद्र में मुझो सुनो खार में कुरान खार में मुझो सुनो मक्के में कुरान मक्के में मुझो सुनो मक्को छड़े मदीने आयो कुरान मदीने खणी वञे अल्लाह अल्लाह रब फरमायो ओ जिब्रील जी रब्बे जलील मुझो मोहम्मद पांजी रानी आशा सिद्दीका जे बिसरे दे आहे ही कुरान आशा सिद्दीका जे बिसरे दे मोहम्मद के पहुंचा चलो सुभान अल्लाह जंहिंजे दर ते जिब्रील कुरान खणी थो अचे उहो मोहम्मद मौला अली जे दर ते थो अचे अली मुबारक अथई अली पुट जाओ तई मुबारक तई सदको वञा मां भी तुंहिंजो आ मुंहिंजा बच्चा भी तुंहिंजा तव्हांखे भी मुबारक साईं जन आया ॿुधो ॿुधो लिब मुबारक कढी करे उन ॿार जे वात में विधऊं सदको वञा मोहम्मद जी लिब मुबारक हिते वरी फ़कीर को विझराईंदा आहिनि अॻे ते मौलवी ने वाइस कया जो इन छोरनि जी जान छुटी आहे उम्मे को साहब रहमतुल्लाह गाल कंदो ये ताज़ो जो ये मड़ीअ मां निकतो खदड़ो ताज़ो को कुंडो हयई है बेको साहब तकीर कंदो से फकीर वारो कर ने छोरे के लाए छा जो लिबड़ी तवे जैसे हो भी ताज़ो भंग जो कुंडो में हा हा करे ठगा जो कढाई त पाव जड़ो खंगारो छोरे जे वात में छोरो गीतन में हेठ न मरे पियो ये लिबा लिबत मोहम्मद जी सदको वञा अली जे अख के लगे तो सूर खत्म अबू बकर सिद्दीक जे खुड़ीअ के लगे तो नाक जो ज़ार खत्म इहा ई लोआ मुबारक खैबर के मौके ते मुझे सोने फरमायो वञो सुभाणे उन हथ में झंडो ॾींदुमि जंहिंजे हथां अल्लाह खैबर जी जंग फतह कंदो सुभान अल्लाह नथा चओ यार सुबुह थी सभु आया हर को चवे मूंखे मिलंदो हुज़ूर फरमायो ऐ नाली मुंहिंजो अली किथे आ अली अकबर रबवानी जे ॻोठ में अचण वारो जाते किथो छॾियो त मां हकल कजायो तो खणंदुसि छो त ॻाल्हि मां ॻाल्हि न जेका ॻाल्हि कयां थो ये मच्छी मारींदा हूंदो न पोइ मच्छियूं मुंडी करी बीहंदो पोइ चवंदो हिनखे पकड़िया या हिनखे पकड़िया मां मदरसो पढ़ाईंदुसि उस्ताद ठाऊ हिकु ॿ टे चार छोरा पढ़ंदा अॻियो हिकिड़ो आयो चई हिन जो कीअं थो ॿुधे मां चयो ॿुधांदो चई ग़लति जो पढ़ी वञे मां सुवाल ई पैदा न आहे मां उस्ताद आहियां हे मां चयो किरड़ी ॾिठी अथई किरड़ी चई हा मां ॾिसंदो आहे न हीअं किरड़े मच्छर वेठा हूंदा आहिनि न पोइ सभिनी खे तकींदी आहे छोरो थोरो हीअं तुरंदो त ठक ठपाइजी
ये तो को गलत पड़े तो खबर पए मैं पढ़ा तो ना हिकड़ो किसो पढ़ा तो त बियो मोह कढी बीठो हैदरी मुखे भी बयान कयो रब वाणी गोट में मस आयो वरी ये रस्तो सी बियर अची अलाए न अची चवना सुभान अल्लाह इंदो में पर जी पकड़ा से दोस्त अली बगुनल का हां ये गाड़ी लगी है तो घणो अजो चौ सुभान अल्लाह दादा मोहब्बत सा अल्लाह सुबूती पान फरमायो आए नाली मुझो अली किथे आ यस्तकी नई अली जे अखिन में सूर सहाबा चयो वठी अचोस खैबर जो किलो मुझो मौला अली अचे पियो अखिन ते लटो हो सिज खां बचाईंदो पियो अचे चो सुभान अल्लाह या अली जी मुझा साईं छा थो तई साईं क्यों थी पयूं हदीस में लिखल थव ॾेखारींदो माव घुर कई त गलत गाल न कंदो आ पंहिंजे खीसे मां कॾहिं टोड़ियूं न वञा या क़ुरान या मुहम्मद जो फरमान सदके असां शेर न असां दोईड़ा न असां डाकायूं न हुजूर फरमायो अली छा थियो तई सोना किन में सूर आमिना जलाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया खतीबुल अंबिया रहमत वारे नबी अल्लाह जे दादले नबी नबियन जे सरदार नबी फरमायो के दिया अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी लोहा मुबारक दी मुझे मौला अली जे अखिन के लगाई अल्लाह मुझे अली जे अखिन में सूरा अल्लाह लिबतो जो मोहम्मद तो लगाए रब दर्द तू दूर करे से मुझे मौला अली शेरे जली हक जो अली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह फरमाए दो जिया जो मुस्तफा सैयदी लिब मुबारक लगंदी वही जन अखिर में सूर हुयो ही कोन फरमाए अली हे वट झंडो खैबर जी गाल खोलिया खैबर हे वट झंडो कणी हजरत मुझो सोनो अली जो वयो खैबर जा किला सब फतह जा हिकड़ो दरवाजो फतह न पियो थे हणी अंदो क्यों जिया जो मुझो सोनो अली पहुतो तवज्जो कर अल्लाह करे अज न सजे जलसे में मुझी हिकड़ी गाल समझ में अची वई ना अली अकबर जा खर्चा अजाया न सजाया चलो हिकड़ी गाल समझ हिकड़ी गाल उजेड़ी भी कया घणी दो अल्लाह अकबर जिया जो मुझो मुर्शिद अली आयो कावरन जो वडे में वडो बहादुर मरहब दिसी करे चवे तो अरब जा शहजादा नालो सदई डाडो सुनो आ जो मुर्शिद अली डाडो सुनो हो सुनो मोटी वञ खबर न तई मो मा वडो बहादुर आन तलवार लाए केतरन जो मुंडियूं लाए छडियो मुझो सोनो अली दो चवेस मां मोटी वञ अरब जो मायूं खिलाया ना 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 से यार गाल बुध इन तलवार लाए केतरन जो मुंडियूं लाए छडियो तोखे खबर ना है मुझी मां मुझो नालो रखियो आ मरहब अल्लाह अल्लाह चवे तो मां मरहब आया अल्लाह अल्लाह मुझे मुर्शिद अली फरमायो मरहब नाले जी गाल ना बल्कि नाले जी गाल त पुछ न बुध अल्लाह अल्लाह ओ मुझे मौला अली फरमायो जे तुझी मां तुझो नालो मरहब रखियो मुझे बाबे मुझो नालो अली हैदर करार रखियो हैदर हां हैदर हैदर जी माना चीतो सिंह ठीक है अच्छी थी तलवार अच्छी थी उनके नाज हो उन तलवार हलाई मुझे मौला अली उन जी तलवार गुस्साई अली जो उस्ताद मदीने जो मीर अली जो उस्ताद ऐं मदीने जे मीर जो उस्ताद अल्लाह पाण
तलवार हलाई गुस्साए वियो बस मुझे मौला अली चेस मरब कलमो पढ़ भलो न पढ़ंदुस ठीक आ जे कलमो न तो पढ़े तो होशियार थी जाए मुझे मौला अली फरमायो किले वारो पंजे बहादुर के तेजो पैर झले मता चाहे दरबजे शहजादे मां के बुदाई को न हो होशियार थी जाए मुझे मौला अली नारो गयो नारो केड़ो फकब्बिर हो तकबीरा फकब्बिर हो तकबीरा फकब्बिर हो तकबीरा तेरे मुसलमान जंग देवी दोन हिकड़ो दंदो नारे तकबीर जिंदाबाद जलसे में मुझे ॿिया मला कावड़ कंदा ख़बर न आहे मां चवंदो ॻाल्हि ॿुधो हितां खां सुवाल थो करे त हैदर जो नारो कहिड़ो नारे हैदर जो नारो पोइ मां हुनखे चवंदो आहियां त मुंहिंजे मौला अली जो नारो आहे फकब्बिर हो तकबीरा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अॼु बि पाकिस्तानी बॉर्डर ते इंडिया जे फौजनि जे साम्हूं मुसलमाननि जा फौजी जॾहिं अल्लाहु अकबर जो नारो हणंदा आहिनि त इंडिया जे फौजनि जे पतलूननि मां मुट वहंदो आहे हिकिड़ो पाकिस्तानी मुजाहिद हुजे भली तव्हांजा केतिरा बि हुजनि तव्हांजा 10 हुजनि असांजो हिकिड़ो तव्हांजे लाइ काफ़ी कलमे जी फकब्बिर हो तकबीरा हैदर बहादुर हकल कई हैदर बहादुर हकल कई कोट खैबर जे अगियां चौधारी चमकार थी वही हुई अली जी जुल्फकार तकबीर जो नारो हणी करे मुझे मुर्शिद ठका जो तलवार कढायो से मरब जी मुंडी हली वही वही करे दरवाजे के लद जो हयई एक ताको हलियो वही सोनी परे केरियो इलो वद जो भजंदायो मौला अली एक दरबार दर्जे को अरब तहण सा लटण सा दरवाजे के परे करे छड़ियो आ बखणो न खणी सघिया 4 आया न खणी सघियो 8 आया न खणी सघियो अल्लाह अल्लाह 40 ॼणा आयो उन ताल दरवाजे जे ताक के खणी करे पासे सा रखियो 40 माण्हुनि खुदा जी सा जो कसम तवजो त करना जेके हिक लट सां मुझे मुर्शिद अली उडायो हो उलमा हक उलमा तो बंद जमियत उलमा इस्लाम जो अकीदो जेके तू वहां भी चवंदो असां जो अकीदो ओला का अली तलवार खड़े ओ पर का मां पुटी न जणे वा जो मुझे अली जे मुकाबले में अचे अली अली आ हे वरी दी सही जोरी करे जुल्म दा जोरी अली के गीचे मेरा सोई जी उमर गेले सही जोरी अबू अरे वाह एड़ो अली असां के न खपे जेको तू चे तो ते उमर रसोगी जे में जी छिके वेस माना तू अली के बहादुर त न तो चई इयो तहां वारो को हितो वारो चाचो अली होंदो अली हसन हुसैन जो बाबो फातिमा जो घोट मुस्तफा जो सोट एडो बहादुर हो जो ओल्हा का तलवार खड़दो हो ओभर का मां पुत्री न जड़ो हो जो अली के मुकाबले में अचे जो अली अलिया शेर जलिया हक जो वलिया हाय दर्रा शेर बबर्रा फाते खैबर्रा जेको न बजे बेखबररा अली असा जो बनिन जो इमाम
शान वारो अली बहादुर जोरिए कसे वियस अकुला अकुला ये कुरान मुझे मथे ते आ मां नबी सही जे रोजे ते अखियूं बंद करे नजर कई मुखे अबू बकर सोनो उमर मोहम्मद सा गल जन्नत में नजर आया नजर आया मां अखियूं बंद कयूं मुखे नजर आया मां ॾिठुमि त मोहम्मद सां गॾु जन्नत में भाकुर पायूं सुता पिया असां अबू बकर खे ईअं न मञियो आहे असांखे क़ुरान ॿुधायो क़ुरान सचो आहे न सचो आहे न अल्लाहु अकबर अलीअ जो निकाह फातिमा ज़हरा सां थियो नबी आयो अली मुबारक दई गाले दई दे छड़ी हुई में खणा साथ वड गन तवज्जो कजो खुदा जी ज़ात जो कसम मुझे मुर्शिद अली नबी सही चयो आए कन में आजान बे में तकबीर आए मुझे साईं तारों दे खार कर रखी लिब मुबारक मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बात मुबारक में विजी फरमायो अली नालो सारा क्यों तजी चई सही हरब हरब माना जंग जो मैदान अली चौंदो मुखे मेहमान जी खिदमत कया ॾाढो प्यारो आए हथ में तलवार हुजे रब जे रस्ते में जिहाद कया ॾाढो प्यारो लगंदो ये भी गाल वणंदी गर्मी जा ॾाढा हुजन मां अली के बात ते रोज़ो हुजे सेन जो नालो रखियो त मां जंग जो मैदान ना 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 मुझे से फरमा मां जो नालो रखा तो हसन बेजो नालो हुसैन रेजो नालो मोहसिन आए मुखे मुहर्रम जे महीने में गुजार मां गुजार बुदर आए जलसो रख मुखे गुर मां खुदा जी ज़ात जो कसम मुहर्रम में मां आल बेजो शान पढ़ा फज़ाइल पढ़ा अली जो शान पढ़ा हसन जो शान हुसैन जो शान अली असां जो इमाम हसन असां जो इमाम हुसैन असां जो इमाम इमाम ज़ैनुल आबिदीन असां जो इमाम इमाम मोहम्मद बाकर असां जो इमाम इमाम जाफर सादिक असां जो इमाम मूसा कासिम असां जो इमाम अली रज़ा असां जो इमाम अली नकी असां जो इमाम अली तकी असां जो इमाम हसन अस्करी असां जो इमाम किन 4 खया किन 5 खया किन 14 खया किन 12 खया इन दो बंदन जमीयत उलमा इस्लाम बारन चैन के पंजन के 12 के 14 के ये कुरान मुझे हद में तो मोहम्मद मुस्तफा जे सवालक सहाबा के असा अखिन दे रखी करे असा सभी जान न करई गुलाम आयो असा जे एक के सहाबा बिया ख्याल भाई नबी से पान नाला रखे ते मुहर्रम जे महीने में कुरान परी मुहर्रम ते मुझे सोने उमर जी शहादत 10 मुहर्रम ते मुझे मौला हुसैन जी जैसे अमीर मुआविया छो न मां अमीर मुआविया की मन्या असा उन अमीर मुआविया सा कदे भी जंग न कंदासे कदे भी जंग न कंदासे जहीं अमीर मुआविया जे हथ ते मुझे मौला अली जे वडे पुट इमाम हसन बैयत कया मुको सवाल न कर वनी इमाम हसन का करया हसन मुस्तफा का करया तो न अमीर मुआविया जे हथ ते छो बैयत कया असा उन यजीद असा कदे भी ठाह न कंदासे जं यजीद मौला अली जे नंढड़े पुट मौला हुसैन असा जंग कया असा उन यजीद असा ठाह न कंदासे असा हुसैन साईं के कल भी हक ते पिया समझूं अज भी हक ते ता समझूं क़यामत जे दिहाड़े हुसैन साईं के हक ते समझंदासे को नारा हणंदासे त तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन हाय हुसैन न कंदासे चवंदासे वाह हुसैन वाह बाकी नबी से कराया कुरान जरे नाज़िल थींदो न कुरान नबी से जा कातिबा घणा कुरान नाज़िल थींदो न वो मुझे मौला नबी से जा 4 कातिबा 4 अमीर मुआविया के चवना अमीर मुआविया एक कुरान लखतो 75 साल रब्बानी साहब आजवानी साहब ता के को भी लिखत कराइंदो के आदिल मानू का यार ये मानू चंगू लिखत कराए सदा यार मां पढ़े कोन छो त नबी से पढ़े हुया सभनी पढ़े जा सरदारा मोहम्मद मुस्तफा लिखन
चवंदा ना बिल्कुलु लिखाईंदा इल्मु एॾो हो मतां वरी हो ॿियो हमलो करे मूं ते काॾों चाल छॾायां हो मतां हमलो करे त मुल्ला पोइ चए त नबी पढ़ियल न हो मुहम्मद जो को उस्ताद ई कोन्हे गोॾा खोड़े मुस्तफा साईं कंहिंजे अॻियां पढ़ा न मुहम्मद खे इल्मु एॾो जो 1.25 लख नबी जो इल्मु गॾु कयो मुहम्मद जो इल्मु सभिनी खां मथे आहे कलम खणी पढ़े थो त मौलवी गाड़ी सजा त तव्हांजे ॻोठ जा छोकिरा पढ़िया आहिनि भली केॾा बि वॾा ऑफिसर थींदा पर परे कोन साईं उस्ताद आहे बाबा हिकिड़ो मुंहिंजो शागिर्द आहे मोटो क़ुर हिफ़्ज़ कयो अथई न उते मेजर फौज में अबू क़ुर पढ़ियई वो तो कैप्टन जे कैप्टन जे पुटनि खे क़ुर पढ़ाई पुछिस आप किसके शागिर्द हो तो वो चवण भयो आहे जो कन करो जिसे मेरा बुजुर्ग उस्ताद है नंढड़ो हूंदो एतिरो उनखे सॼो क़ुर मां पढ़ायो हाफ़िज़ सरफराज़ भयो मां पंहिंजी ज़िंदगीअ में 50 अहिड़ा छोकिरनि खे अल्लाह जा कांडी करे वन्ना से क़ुर यादि करायो इहो बि मुंहिंजो ज़ख़ीरो थियो इहो बि मुंहिंजो हलियो थो मां जंहिंखे पढ़ायो इहो बि मुंहिंजो ज़ख़ीरो अथव हिते वाइज़नि में जिन जो अक़ीदो सही इहो मुंहिंजो ज़ख़ीरो आहे मां पंहिंजो बनियानियो ख़ुदा वास्ते तालिबनि खे ॾिनमि इहो बि मुंहिंजो ज़ख़ीरो आहे पुट हाफ़िज़ कयो आलिम कयासि थो इहो बि मुंहिंजो ज़ख़ीरो आहे मां अॼु ॾींहं ताईं मां ईअं कंहिंजे ॾाढो हथु न टंगियो आहे मां तालिबनि खे पंहिंजे घरों जेको आहे सो वाइज़ करे मदरसो बि हलाईंदो आहियां मां कॾहिं बि मस्जिद ऐं मदरसे जे पैसे खे हथु न लाहींदो आहियां चवंदा मौला गुनहगार वॾो आहे पोइ मन न मन हिन ज़रन ज़रन जे करे मुझी मग़फ़िरत कजाए मां मरी वञा चवंदो आहियां अल्लाह मूंखे ईअं चोड़े बि न मार जाए अल्लाह क़ुर पढ़ंदे पढ़ंदे अब्दुल जब्बार जो साह कढ जाए त मुंहिंजा बेड़ा पार